भाइरो भेनरो जीअ सिंध। अॼु पाण वरी हिक ॿिए सां ॻाल्हायूं पिया ऐं सिंध जेका पुरजोश ऐं पुरअज़म मूंखे नज़र अचे पई। कल्ह बि सिंध जे अंदरि कंडियारो, काज़ी अहमद, सकरंड, बखरी ऐं ॿियनि जॻहियुनि ते एहतजाजी मुज़ाहिरा थिया आहिनि। बाशऊर सिंधी क़ौम उनजे नौजवाननि, मर्दनि, औरतुनि, ॻोठाणनि, हारी पोरियत हुजनि या सिंध जो जेको मिडिल क्लास आहे, उन्हनि गॾियल तौर ते जेके रैलियूं कढियूं आहिनि ऐं मूं कंडियारे वारी रैली ॾिठी, बखरीअ वारी ॾिठी, काज़ी अहमद वारी ॾिठी ऐं सकरंड जी जेका रैली, त हिकिड़ो जोश ऐं जज़्बो सिंधी क़ौम ऐं सिंधी माण्हुनि जे उन अज़्म ऐं इरादे खे ज़ाहिर करे पियो, जेका मालिकी धरती ऐं वतन जी मालिकी सिंधी क़ौम करे पई। उनजो इज़हार जेको आहे उहो सियासी पुरअज़म सियासी मज़ाहमत जी शिकिल में असांखे ॾिसण में अचे थो, जेका तमामु तमामु वॾी हिकिड़ी बहितर ऐं सुठी ॻाल्हि आहे। कंडियारो में FIR कटी अथनि ऐं छोकिरी सिंधू घांघरो, उनजे जुरत, उनजे हिमत खे बि सलाम आहे। उन हिकिड़ो ऐलान कयो ऐं पोइ जेके हज़ारे माण्हू निकिरी आया, समूरियुनि पार्टियुनि जा वर्कर बि उते हुआ ऐं उन समेत मुख़्तलिफ़ जेके माण्हू आहिनि, नौजवान आहिनि, उन्हनि ते FIR थी आहे। जसमम जो बि FIR में ज़िक्र आहे, जसमम ते बि FIR कटी अथनि ऐं हुकुमराननि खे असीं ॿुधायूं था त इन्हनि केसनि ऐं FIR इन्हनि खे असीं भलीकार था चऊं। सिंध खां मथे, सिंध जे वजूद खां मथे का शइ नाहे ऐं हीअ सिंध जे बका जी जदोजहद आहे। हे का सिर्फ़ु इशू न आहे, हे सिर्फ़ु पाणी कोन्हे, कोई सिर्फ़ु ज़मीन जी ॻाल्हि कान्हे, का सिर्फ़ु वसीलनि जी ॻाल्हि न आहे। सिंध जो जेको क़ौमी वजूद आहे, सिंधी क़ौम जो तशख़ुस जेको आहे उहो ख़तरे में आहे। तारीख़ में जेका हिन वक़्तु सिंध सां तादी ऐं ज़्यादती थिए पई पाकिस्तान जे अंदरि, पंजाब साम्राज्य पारां सिंध खे बेठियत बनाए, ग़ुलाम बनाए, जेको असांजो वजूद हिन दफ़े ख़तरे में पइजी वियो आहे, अहिड़ो तारीख़ जे कंहिं बि दौर में न रहियो आहे। अरबुननि हमला कया, तुर्खाननि कया, ईराननि, अरबनि, मुग़लनि, अंग्रेज़नि, जंगियूं थियूं, झेड़ा थिया, पर सिंध जो वजूद ऐं सिंधी क़ौम जो क़ौमी तशख़ुस ख़तरे में कोन हो। उन्हनि हमिलो कयो, फुरलुट कई, वसीला लुटियऊं ऐं वापसि हलिया विया। पर हाणे हिन पंजाब जेका पाकिस्तान जे नाले में सिंध खे ग़ुलाम में बेठियत बनाए, जेको असांजो वजूद ख़तरे में आणे बीहारियो आहे, अहिड़ो तारीख़ में किथे बि मिसाल नथो मिले। हाणे असां हिकिड़ी मां बार बार इन करे थो ॻाल्हायां त असांजी जेका डायरेक्शन आहे सा हेठि मथे नथी वञे हली, यानी जदोजहद थिए थी, समूरियूं धुरियूं असीं हुन में एक्टिव आहियूं, हर हिक खे शाबाश हुजे। ऐं मां ख़ासि करे जेके असांजा मज़हबी माण्हू आहिनि, ऐं मूं नोट कयो आहे त असांजा शिया आलम हुजनि या सुन्नी आलम हुजनि, उहे ॻाल्हाइनि था, उहे वतन जी वारसी कनि था, उहे पंहिंजो क़ौमी जेको हुननि जो हक़ ऐं फ़र्ज़ु आहे उहो अदा कनि पिया ऐं उन्हनि खे बि सलाम आहे। रुॻो क़ौम परस्तनि जी सिंध कान्हे का, हर हिकु सिंधी माण्हूअ जी सिंध आहे। मज़हबी माण्हू हुजनि, गैर मज़हबी हुजनि, मुख़्तलिफ़ मज़हबनि सां तालुक़ु असांजो हुजे, कहिड़े बि फ़िरक़े सां असांजो तालुक़ु हुजे, कहिड़े बि लिसानी नस्ली गुरोह सां असांजो तालुक़ु हुजे, को क़बीलो ज़ात कहिड़ी बि बिरादरीअ सां असांजो तालुक़ु हुजे, असां सभु सिंध वतन जे करे, सिंध माउ जे करे सिंधी आहियूं। इन करे हीअ जेका सिंध धरती आहे, इन जा जेके पुट फ़र्ज़ंद ऐं उन जूं जेके धीअरूं आहिनि, अॼु असां उन सिंध माउ जे फ़र्ज़ंद वारो, हिलाली पुट वारो ऐं बाशऊर धीउ वारो जेको किरदारु अदा कयूं पिया, इन में मूंखे तमामु घणी ख़ुशी थी थिए त मज़हबी धुरियूं बि हिन क़ौमी बका जी जंग में असां सां गॾु बीठल आहिनि, बल्कि उहे पंहिंजो पाण सां गॾु बीठल आहिनि, सिंध सां बीठल आहिनि। असीं सभु सिंध सां बीठल आहियूं। हाणे
ॿी जेका बुनियादी ॻाल्हि आहे, जीअं मूं चयो त डायरेक्शन खे थेड़िजे न, त सभिनी धुरियुनि जा पंहिंजा नेरेटिव ऐं मौक़ुफ़ रहिया आहिनि। उन में हिकिड़ी शइ बिल्कुलु चिटाई सां असीं रखूं, हे जेका जेका सूरत हाल ऐं माजरा जेका अॼु सिंध सां थिए पई, ज़्यादती थिए पई, इहा ग़ुलामीअ जी उहा शिदत आहे, क़ौमी जबर जी उहा शिदत ऐं उघाड़ी फाशिज़म पंजाबी साम्राज्य जी, जेका 1970 में नज़र न पिया आई कंहिंखे बि। 60 जे ॾहाके में, 70 जे ॾहाके में, 80 जे ॾहाके में उन वक़्तु हिकु रहबर उन जे दूर अंदेशीअ इहो क़ौम खे ॿुधायो, उन ख़तरे खां आगाह कयईं, नूह नबीअ वांगुरु हिकिड़े ख़तरे खां आगाह कयईं त बाबा हिकिड़ो वॾो तूफ़ान पियो अचे, वॾो सैलाब पियो अचे, ऐं अचो त आज़ादीअ जे हिन काफ़िले में, हिन ॿेड़े में सवार थियूं। इहो तूफ़ान जेको आहे इहो असांजे वतन जे लाइ, असांजे बका जे लाइ हिकिड़ी वॾी तबाही जेका असां आणींदो। ऐं उहो रहबर साईं GM सैयद हो, जंहिं चयो त पंजाब साम्राज्य आहे, असांखे बेठियत बनायो अथसि, असांखे ग़ुलाम बनायो अथसि, ऐं अॻिते हली ही समूरियूं जेके यानी वारदातूं अॼु थियनि पियूं, उन्हनि जी साईं GM सैयद पेशनगोई कई। खोड़ माण्हू आहे जिन उन वक़्तु साईं सां इख़्तिलाफ़ु रखियो, ऐं जेकर नालो खणा, साईं GM सैयद चयो त बाबा पंजाब साम्राज्य आहे। पली जे साहब चयो, कम्यूनिस्टनि ॿियनि चयो त बाबा न, पंजाब साम्राज्य कोन्हे को। हाणे इहा शइ यादि रखिजो, इहे किताब पिया आहिनि, तक़रीरूं पियूं आहिनि, ऐं साईं GM सैयद जॾहिं आज़ादी जी ॻाल्हि कई, पंजाब खे साम्राज्य चई। अॼु सिंध जो हर हिकु सियासी वर्कर, बाशऊर सिंधी ऐं आम ॻोठाणो जेको आहे उहो बि सम्झे थो त पंजाब साम्राज्य, पंजाब कब्ज़ो पियो करे असांजे दरिया ते, ज़मीनुनि ते, वसीलनि ते, जेका वतन जूं जेके सरहदूं आहिनि उन्हनि सरहदुनि ते, ऐं असांखे चो खंबो ॿधी पंजाब हाणे असांखे मुकमल तौर ते ग़र्क़ पियो करे। इन करे उन सां गॾु जेके दलाल, मां पहिरें बि गुज़ारिश कई त हिकिड़ो त इन शइ ते बीहणो आहे असांखे त बाबा पंजाब साम्राज्य ऐं रियासत पाकिस्तान जेका आहे उहा सिंध जी दुश्मन आहे। पंजाब असांजो वेरी आहे, वेरी दुश्मन आहे। ऐं इहे पंजाब जी फ़ौज, पंजाब जी इस्टेब्लिशमेंट, पंजाब जा जेको रियासत जंहिंमें रहे पियो पाकिस्तान, उनजो नज़रियो, उनजो आइन 73 वारो, उनजी पार्लियामेंट, उनजी फ़ौज, हे सभु मिली करे सिंध जे वजूद खे निपूड़े असांजो साहु कढी असांखे निसतो करे उछलण था चाहिनि। तंहिंजे करे सिंध जे माण्हुनि खे, बादशाह सिंधियुनि खे इहा ॻाल्हि यादि रखणु घुरिजे त जदोजहद जो जेको नारो आहे उहो आहे त पंजाब तोसां जहिड़ो आहे, ऐं जदोजहद जो जेको हतमी मक़सदु आहे उहो आहे सिंधु देश जी आज़ादी। जेकॾहिं इन नुक़्ते नज़र ते पाण क्लियर आहियूं, इन डायरेक्शन ते, रस्ते ते, त पोइ असांखे केर बि गुमराह करे न सघंदो। नंबर 2 त खोड़ दोस्तनि जा मूंखे, मां ख़बर न आहे त मुंहिंजो अलाए छो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो नेरेटिव रहियो आहे सिंध जे हवाले सां ऐं सिंध जे हिन सॼी जदोजहद जे हवाले सां। मां सम्झां थो त जॾहिं बलोचनि सां ॻाल्हाईंदासीं, मां पाण मथे वियुसि, जेके बलोचनि जे ज़हननि में हिकिड़ा सुवाल आहे त बाबा हे जेको ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे दौर में बलोचनि ते ऑपरेशन थियो, इन ऑपरेशन जे करे हू सम्झंदा हुआ त जीअं त भुट्टो हिकिड़ो सिंधी आहे ऐं इहे जेके सिंधी क़ौम आहे, शायदि इहो ऑपरेशन बलोचनि जे ख़िलाफ़ु उन में सिंधी क़ौम जो जेको आहे का रज़ामंदी शामिल आहे, सिंधी क़ौम कयो। ऐं बलोचनि जो जेका सादगी हूंदी हुई त उहो ॼण थोरो असांखां नाराज़ हूंदा हुआ, कावड़ियल हूंदा हुआ या मुतनफ़र हूंदा हुआ त भुट्टो सिंधी आहे, ऑपरेशन जेको आहे बलोचनि जे मथां थियो आहे, नतीजे में ॼण त सिंधी क़ौम हुन ऑपरेशन जे पोयां बीठल हुई, हालांकि हक़ीक़त ईअं न आहे। अॻिते हली करे असां बलोचनि सां ॻाल्हायोसीं, उन्हनि जी क़यादत सां, सभिनी सां, ऐं जेके पढ़ियल लिखियल बाशऊर बलोच आहे उन्हनि बि इहो नतीजो कढियो त वज़ीर आज़म सदर हिन रियासत जे मथां मुसलत करे कंहिंखे बि छॾीनि, पर फ़ैसिला केरु थो करे? फ़ौज थी करे। फ़ैसिला कंहिंजे मफ़ाद में था थियनि? पंजाब जे मफ़ाद में। फ़ैसिला छाजे करे था थियनि? हिन पाकिस्तानी रियासत में असीं क़ैद आहियूं, इन करे बलोचनि जा वसीला हुजनि, तेल गैस हुजनि, सुईअ जो गैस हुजे या सिंध जा तेल गैस हुजनि, इहे समूरा इहा फुरलुट पंजाब थो करे, बंदूक जे ज़ोर ते थो करे, पंजाब जी फ़ौज थी करे। उहो गुॾो जेको आहे उहो ज़ुल्फ़कार अली भुट्टो हुजे, ज़रदारी हुजे या केरु बि हुजे। जमाली वज़ीर आज़म हो, आख़िर में भॼी उहो वीचारे कांच बि चवंदा गाॾी में अचे पाती ऐं बयानु ॾिनो हुई
सलाम आहे हुनजी ईमानदारीअ खे, सलाम आहे। हुन चयो त बाबा मां पंहिंजा कपिड़ा बचाए भॼी आयो आहियां। यानी इन जो मतिलबु आहे त हुकुमरान केरु बि आहे, दलाली कंदड़ कहिड़ी बि कुवत आहे, कहिड़ो बि फ़र्द आहे, पर बुनियादी तौर ते दुश्मन पंजाब आहे। पंजाबी फ़ौज तारीख़ी क़ौमुनि जी दुश्मन आहे, इहा ॻाल्हि ज़हन में रखिजो। दलाली कंहिंखां बि कराए सघनि था। तंहिंजे करे दुश्मन जी दुश्मनीअ खे कीअं मुंहुं ॾिजे ऐं जेको दलाली थो करे, ॿियाई थो करे, वेसाघाती थो करे, उन सां कीअं पेश अचिजे, इहो हिकिड़ो लीको कढी असांखे ॻाल्हि सम्झणी पवंदी। ईअं न आहे त दुश्मन खे असीं टारे उन जी कख विझी असीं पंहिंजो पाण में चवंदा फलाणा भला थी भला थी भला थी, न। ऐं ॿी जेका ॻाल्हि आहे त पीपुल्स पार्टी जेका चोर सां गॾु चोरीअ में शामिलु आहे ऐं भाग्यनि सां गॾु वरी पेरा खणाइण में चए थी त असीं मुज़ाहिरा बि कंदासीं। यानी हिकिड़े पासे मथे हुकूमत में वेठा आहिनि, उहा असांखे ख़बर आहे त हे दलाल था कनि, औकात हिन जी कान्हे। हे न हूंदा त कंहिं ॿिए खां फ़ौज कराईंदी, टे खां फ़ौज कराईंदी। हे सॼा मामला, हे दरिया जो मसइलो हुजे, ज़मीनुनि जो मसइलो हुजे, इहो कंहिंखां बि कराईंदा। पर हिकिड़ा माण्हू जेके सिंध मां पंहिंजे पर में चूंडिजी था वञनि ऐं उते चोरीअ में चोर सां गॾु, पंजाब सां गॾु, ऐं मुज़ाहिरनि में सिंध सां गॾु, इहा जेका वेसाघाती आहे, इहा जेका ॿियाई आहे, इहा जेका गदारी आहे पीपुल्स पार्टीअ जी, मां उन ते अचां थो, उन्हनि खे बसि सिखत ॾींदासीं। पर बुनियादी ॻाल्हि जेका आहे त दुश्मन पंजाब आहे। उन पंजाब जे यानी उन दुश्मनीअ खे सिंध जी जेका सियासी शऊर ऐं सिंधी क़ौम आहे उहा पंहिंजे ज़हननि में रखे। ईअं न थिए त असीं फिरी सिरी जेको आहे रुॻो पीपी ऐं ज़रदारी जे ॻिचे में जेको फिल्म विझूं ऐं पंजाब आजो थी वञे। ऐं इन में मां सिंध जे उन्हनि पढ़ियल लिखियल जेके माण्हू आहिनि, जेके सोशल मीडिया ते नौजवान आहिनि, ॾिसो हाणे हिकिड़ी शइ तव्हां सम्झो, कंहिं त तनक़ीद मां नथो कयां, पर दरिया जे हिन मामले ते पीपीअ मथे सही कई आहे या पीपीअ जी इन्वॉल्वमेंट थी आहे, त हाणे असांजा कुझु दोस्त, कुझु धुरियूं उनखे एॾो वॾो पीपीअ खे माना हिन करे टारगेट था कनि जो पंजाब खे हेठि हेतिरो पंजाब थो नज़र अचे, पीपी तमामु वॾी थी नज़र अचे। ठीकु आहे, हाणे अचूं था ॿिए पासे, दरिया खां अॻु में हिकिड़ी एजेंडा आई सिंध में। हाणे हे नोट कजो, जेके पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि उहे नोट कनि त बाबा जेको दरिया खां अॻु में ज़मीनुनि जो मसइलो हो न, ज़मीनुनि जी एजेंडा कंहिं पे कई, फ़ौज पे कई, सकरन में बनी खणी विया, लाड़ में बनी खणनि पिया, खणी विया, उतर में खणी विया। उन महिल कंहिं बनियुनि ते वञी बीही कंहिं चयो त बाबा हे जेका लखे एकड़ ज़मीन आहे इहा फ़ौज पई खणे, ख़बरदार थियो तव्हांखे न ॾींदासीं, इंच ज़मीन जो बि न ॾींदासीं। छाकाणि त उन एजेंडा जे पोयां पीपी न हुई, तंहिंजे करे ज़मीनुनि जी वालार जेका बुनियादी वालार आहे, दरिया खां वधीक ख़तरनाक एजेंडा आहे। लखे एकड़ सिंध जी ज़मीन फ़ौज खणे पई, हिते शहर ॾिबा, नवां ॻोठ ॾिबा, चक ठहंदा, आबादी मुंतक़िल थींदी, सिंधी क़ौम खे अक़िलियत में तब्दील कयो वेंदो। एॾी वॾी एजेंडा आहे, उन ते त कंहिं बि मौज़ असांजे अॻुवाण इन कोन को दरिया ते तो बीठा आहिनि कैनालनि ते, वाह हिते खजे पियो, हे ॾिसो हे ॾिसो हे ॾिसो। उन खां 100 दफ़ा ख़तरनाक एजेंडा बनियुनि जी मामले ते, ज़मीनुनि जे मामले ते कॾहिं कंहिं उन्हनि मौज़ माण्हुनि इहो कयो त वाह लाड़ में मां बीठो आहियां, हे ज़मीन आहे, हे फ़ौज खे ॾिनी थी वञे, हे जेको आहे उत्तर में, हे जेको आहे खैरपुर में, हे सांगड़ में, सखर में, घोटकीअ में। छो माना जेकर एजेंडा में पीपी हुजे त पोइ वाह वाह आहे, जे पीपी न आहे, फ़ौज आहे त पोइ माना उहो चवंदा आहिनि ॾाढे ते कावड़ सां चढ़े कनि, तंहिंजे करे पंहिंजा रवैया दुरुस्त कयो। सिंध जे वजूद जे ख़िलाफ़ पंजाब आहे, पंजाब जी फ़ौज आहे, दलाल केर बि हुजे। यानी वरी अफ़सोस अहिड़ी ॻाल्हि आहे त पीर साहिब पागारो पंहिंजे मुरीदनि खे चए त बाबा फ़ौज जे लाइ दुआ कयो, हे पंहिंजी फ़ौज आहे, फ़ौज जे लाइ दुआ कयो। कहिड़े वक़्तु थो चवे, जॾहिं फ़ौज सिंध जे ज़मीनुनि ते वालार पई करे, उन महिल फ़ौज जे लाइ दुआऊं केरु थो कराए, छो थो कराए? ऐं हे समूरा क़ौम परस्त पायला मनी ऐं वरी फिरी सिरी वरी बि पागर साहिब वटि वेंदा त असीं अचो त कुझु न कुझु कयूं। छाकाणि त इन मां साबित इहो थो थिए त पंजाब खे दुश्मन सम्झण जे बजाए, पंजाब खे वेरी सम्झण जे बजाए सिर्फ़ु पीपीअ सां बुग़्ज़ माविया तौरु जेको आहे सो तव्हां सरगर्मी था कयो। इहा ॻाल्हि पंहिंजे ज़हननि मां कढो।
पंजाब दुश्मन आहे, पंजाब साज़िश थो करे, पंजाब जी फ़ौज दुश्मन आहे, पीपी गद्दारी थी करे, ॿियाई थी करे, दगा ऐं बेईमानी थी करे। तंहिंजे करे असांखे पंहिंजे जदोजहद खे क्लियर मक़सद खे बि रखिणो आहे ऐं पंहिंजी जदोजहद खे यानी सहेड़िणो आहे त हिकिड़ो टारगेट जेको आहे उहो असांजे अॻियां हुजे त दुश्मन पंजाब आहे, पीपल्स पार्टी दलाल आहे, पीपी चोर सां चोरीअ में गॾु आहे ऐं भाॻियुनि सां पेरनि में खाइण में गॾु आहे। तंहिंजे करे अचूं था त पीपीअ सां असांजो जेको वहिंवार आहे उहो कीअं हुजणु घुरिजे। हाणे असां दावतनामो अॼु सोशल मीडिया ते बि मूं रखियो आहे, समूरनि कारकुननि खे बि चयो आहे ऐं मां खुलियल तौर ते सॼी सिंध खे चवां थो, ॾिसो यानी 36 खां अॻु में बम्बई खां सिंध जे अलॻि थियण जी जेका तहरीक हली, समूरियूं पार्टियूं गॾु हुयूं, अॻुवाण दानिश्वर के बि जेको चयो त भाई हिन सां गॾु कोन वेंदासीं, हिन सां गॾु बि कोन वेंदासीं, हिन ते अंग्रेज़ कावड़ियल आहिनि, हिन सां कोन वेंदासीं। ॿोलीअ जी तहरीक थी हले, समूरी सिंध गॾु आहे। वन यूनिट जे ख़िलाफ़ तहरीक थी हले, समूरी सिंध गॾु आहे। ऐं हिन महिल जॾहिं सिंध जीअं मूं चयो त चोखंबो ॿधी पंजाब सिंध जे वजूद खे तहस नहस थो करे, उन महिल सियासी पार्टियूं या अॻुवाण चवनि अदा जस्मम सां त कोन वेंदासीं, हिन सां कोन वेंदा, छो इन ते रियासत ॾमिरियल आहे। पोइ दुश्मनी करे ई रियासत पई त उहा ॾमिरजंदी, कंहिं ते ॾमिरजंदी, जेके उन जे साम्हूं थींदा, रियासत जे साम्हूं थियण जी जुरत कंदा, दुश्मन खे दुश्मन चवंदा, हीअं नज़र करे जेको हुनखे चवंदा त ख़बरदार सिंध खे जेको आहे सिंध खां अक जी माखी कोन्हे तूं खणी वेंदे हलो पंजाब या पंजाब जी फ़ौज। तंहिंजे करे मां समूरी सिंध खे उन्हनि सियासी वर्करनि खे अॻुवाणनि खे चवां थो त बाबा जेके बि पार्टियूं सिंध में असीं आहियूं, दानिश्वर, अदीब, मज़हबी धुरियूं, सिविल सोसाइटी, अचो त गॾियल तौर ते सिंध जे हिन बका क़ौमी बका जी वेड़ आहे, दरिया ज़मीनूं वसीला, इन करे गॾियल तौर ते मां खुलियल अपील रखी आहे त अचो ऐं ईद खां पोइ भरपूर शटर बंदि हड़ताल ऐं पंजाब जी रसद बंदि कयो। शटर बंदि हड़ताल बि थिए ऐं जेको रसद आहे उहा बंदि थिए। सिंध जे माण्हुनि में तमामु वॾी कावड़ आहे। मां सिंधी क़ौम खे चवां थो, मां बार बार चवंदो रहियो आहियां, हर हिकु शहर में जेका बाज़ार आहे, कारोबार आहे, दुकान आहे, नंढड़ी मांडड़ी आहे, जिते रुॻो पन जी बीड़ी था खपायो न, मां तव्हां सां मुखातिबु आहियां त हड़ताल जो जॾहिं ऐलान थिए त असांखे तव्हां ॾे अचिणो न पवे। यानी तव्हां पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी उहा मांडड़ी बंदि कंदो, दुकान बंदि कंदो, बाज़ार बंदि कंदो, कारोबार बंदि कंदो, मुकमिल सन्नाटो करे दुनिया खे असीं पैगाम ॾींदासीं त असां सिंध जी बका जे लाइ, दरिया जी मालिकीअ जे लाइ, ज़मीनुनि जी वारसीअ जे लाइ ऐं वसीलनि जे दिफ़ा जे लाइ दुनिया खे इहो पैगाम था ॾियूं त असांखे हे पंजाब जो कब्ज़ो ऐं जबर क़बूल कोन्हे को। इन करे उन हड़ताल में मूंखे यकीन आहे सिंधी क़ौम बाशऊर क़ौम आहे, उन हड़ताल में लाज़मन 100% हिसो वठंदी। पर मां नथो चवां त असीं जीअं चइबो आहे न ज़ोरी अॻु वठी ऐलान करे डेट जो ऐं पोइ क्रेडिट जी ॻाल्हि न आहे। उहा गॾियल तौर ते अगरि उन हड़ताल जी तारीख़ ते ऐं समूरियूं धुरियूं गॾु वेही इतफ़ाक़ कयूं था त मां चवां थो त ऐलान बि को ॿियो करे भली सनान ख़ान ऐलान करे, मूंखे को एतिराज़ु कोन्हे को, असीं गॾु आहियूं। बाबा सनान ख़ान ऐलान थो करे ईद खां पोइ फलाणी डेट ते असीं सभई गॾियल तौर ते हड़ताल कंदासीं, उन में जस्मम बि असां सां गॾु आहे, GS नवाज़ बि गॾु आहे, हर पार्टी, मज़हबी धुरियूं, सिविल सोसाइटी, समूरा असां सां जेके गॾु आहिनि, ऐलान भली जेको आहे केरु बि करे, न्याज़ कालाणी करे मूंखे एतिराज़ु कोन्हे, रियाज़ चांडियो करे मूंखे एतिराज़ु कोन्हे, साईं ख़ालिक जोड़े जो करे मूंखे एतिराज़ु कोन्हे को, असलम ख़ैरपुरी करे मूंखे एतिराज़ु कोन्हे को, नवाज़ ख़ान ज़ोर करे मूंखे एतिराज़ु कोन्हे को, छाकाणि क्रेडिट जी ॻाल्हि न आहे। असीं इन्हनि क्रेडिटनि खां मथे वॾा थी चुका आहियूं। तंहिंजे करे हे बका जो मसइलो आहे ऐं उहा हड़ताल गॾियल तौर ते थियणु घुरिजे। ऐं उन में असीं जेको ॿाहिरि केस रखूं था उन में इहो आहे त बाबा 1945 वारे ठाह मूजिबि रॉ कमीशन जेका ठही उन में इहो तइ थियो त 45 जो जेको ठाह आहे त 75% सिंधूअ जो पाणी जेको आहे सो सिंध जो हक़ तस्लीम थियल आहे। 1945 अरिड़हीं सदी खां वठी जहिड़ो हले, 18वीं सदी खां जॾहिं माना कंहिं हे जॻह पीपियूं पाकिस्तान बाक़ी इन जो वजूद ई कोन हो,
जॾहिं अंग्रेज़नि ने एरीगेशन सिस्टम पिया आंदो हिन खिते में पंहिंजे ई मफ़ादनि जे लाइ, उन महिल सिंध जे केनालनि ते, सिंध में बैराजनि ते पंजाब एतिराज़ बि कया 18वीं सदीअ में। उन महिल केरु हो बाबा? उन महिल को बि ज़रदारी, को बि फलाणो पीरो कोन हो, पर पंजाब जी उहा दुश्मनाणी ज़हनियत हुई जेका अॼु बि आहे, कल्ह बि हुई। इन करे दुनिया खे असीं चवंदासीं, अक़वाम मुतहिदा खे, असांखे आलमी इंटरनेशनल कम्यूनिटी अक़वाम मुतहिदा जी सालसीअ में 75% जेको 45 वारो ठाह आहे, उन मूजिबि पाणी जेको असांखे ॾिनो वञे, इंटरनेशनल ज़मानत असांखे खपे। असांखे पंजाब ते एतबार कोन्हे को। पंजाब असां न विहंदासीं, पंजाब असां न ॻाल्हाईंदासीं। असांखे अक़वाम मुतहिदा जो नुमाइंदो खपे ऐं आलमी जेका कम्यूनिटी आहे उन जी गारंटी खपे त बाबा सिंधु दरिया जे पाणी जेको आहे, छाकाणि त 3 दरिया त तव्हां पाण विकिणिया आहिनि, पंजाब विकिणिया आहिनि, पैसा तव्हां पाण खाधा, असीं हुन सां ॿधल कोन। ऐं ज़मीनुनि ते जेको वालार आहे तव्हांजी, ख़बरदार इंच ज़मीन जो फ़ौज खे न ॾींदासीं। तंहिंजे करे मां इहा जेका हड़ताल जी ॻाल्हि कई, ऐं उनखां पोइ असीं पीपुल्स पार्टीअ जे उन्हनि नुमाइंदनि खे बि ख़बरदार था कयूं जेके क़ौमी असेंबली में वेठा आहिनि, हुकूमत जो मज़ो वठो पिया, दलालियूं करे सिंध बि खपायो पिया, पंजाब सां गठजोड़ करे चोरीअ में भाई वारे उन सां, ऐं वरी पेरनि में असां सां। तंहिंजे करे अॼु मां सिंधी क़ौम जे अॻियां इहो बि खुलियल तौर ते थो चवां त जेकॾहिं असीं हड़ताल कंदासीं, उन खां पोइ अल्टीमेटम ॾिबो पीपुल्स पार्टीअ खे त हुकूमत खां धार थिए, वफ़ाक़ी हुकूमत खां। जेकॾहिं न त पोइ यादि रखिजो, बाशऊर सिंध ऐं क़ौमी तहरीक तव्हांजे इन्हनि चूंडियल नुमाइंदनि सां, इहे जेके क़ौमी असेंबली जा जेके मेंबर आहिनि, इन्हनि सां उहा तादी थींदी जीअं चवंदा आहिनि सिंधीअ में न, बुरड़े कई जीअं ॿारनि सां। पहिरें असीं हड़ताल कंदासीं, पोइ तव्हांखे अल्टीमेटम ॾींदासीं। हे ड्रामेबाज़ हड़ताल वारो न कयो, एहतजाज, मुज़ाहिरा, नमूना समूना इहे सभु सम्झूंदासीं। तव्हांखे जे करिणो आहे त हुकूमत खां धार थियण जी धमकी ॾेई इन्हनि खे रोकियो, दरिया ते कब्ज़े खे रोकियो, ज़मीनुनि जी जेका वालार आहे उनखे रोकियो, वसीलनि जे इस्तेहसाल खे रोकियो। न त पोइ यादि रखिजो, तव्हां जेके बि चूंडियल नुमाइंदा आहिनि पीपुल्स पार्टीअ जा या ॿिया, इहे जेके दुआऊं ॿुआऊं घुराईंदा न, इहे इन्हनि समेत तव्हां सां अहिड़ो हशर सिंध कंदी जहिड़ो ॿुरड़ी कयो ॿारनि सां। ऐं नंबर 2, उन सां गॾु सिंध जे ज़मीनूं जेके लखें एकड़ ज़मीनुनि ते हे फ़ौज हर ज़िले में लेफ्ट राइट कॾहिं घुमंदी थी वधे। लाड़ में 80 खां वधीक ॻोठनि खे नोटिस ॾिनो अथनि त वाह ॻोठ ख़ाली कयो, फ़ौज जी ज़मीन आहे। खैरपुर में लखें एकड़ ज़मीन जेका ॾिनी अथनि हिननि खे, घोटकीअ में, सखर में, जिते किथे हे सम्झंदा त वर्दी हिननि खे पियल आहे, हिन जे हथ में जीतरी आहे, केरु कुझु कोन चवंदो। यादि रखिजो, सिंध जे हिकिड़े इंच ज़मीन ते बि अगरि फ़ौज कब्ज़ो कयो त पोइ तव्हांखे इहे वर्दियूं लाहे वणनि में टंगींदासीं। ऐं तव्हांजी भुल आहे त सिंध का जेको आहे न, अक जी माखी आहे, तव्हां धूण ॾेई खाई वेंदो। सिंध अक जी माखी कान्हे। सिंध असांजो तारीख़ी वतन आहे, सिंध असांजी माउ आहे। असीं हुनजी इंच इंच जो दफ़ा कंदासीं। तंहिंजे करे पीपीअ जे वॾेरनि खां वठी फ़ौजुनि ताईं मां हुनखे ख़बरदार थो कयां, पीपी जेकॾहिं हुकूमत खां अलॻि थी हिननि केनालनि खे रोकण वारो जेको फ़ैसिलो आहे उन ते अमल न करायो त उन्हनि सां हशर नशर थींदो। ऐं फ़ौज जेकॾहिं सिंध जे हिकिड़े इंच ते बि कब्ज़ो कयो त पोइ मां ऐलान थो कयां त तव्हांजूं वर्दियूं लाहे तव्हांखे हिन वणनि में असीं टंगींदासीं। तव्हां सभिनी जी महिरबानी। जय सिंधु देश, जय साईं जी।